महबूब जी मस्जिद में दलील घरे अजुमा तो के मत से हदीस पाक बोले न हो जे जेका चोर गुनाहगार हदीस अल्फाज पढ़ी तो बताएं मा अजलसकुम हबीब साहब के फरमाइन था साहबा छातवा जलसो था गयो छातवा जलसो था गयो साबिता जन जलसना जलसना नज़कुरुल्लाह असां जलसो था कयो ए सोने मालिक के याद था कयो के ता जलसा भी के जल बहु पुछण वालो के मुझो करीम जलसना नज़कुरुल्लाह व नहमदुहु अला मा हदाना लिदीनिना खुली तो सुभान अल्लाह आवाज है कि हदीस समझ में ना आया वो हदीस मत कर बिया पढ़ा अच्छी भी सभी के समझ में वाह वाह सुभान अल्लाह माता हरू भरू जो गलती के भाई साहबा का साइंसा जलसो पे के नज़कुरुल्लाह हबीब सरत बदीदार के याद पे के व नहमदुहु उन मालिक दी असा तारीफ का बयान कयो अल्लाहमन अला हदानल दीन दा जो अल्लाह दी ज़ात असा के सारे दीन दे हिदायत दे कया हाने गाला मीदा शादा सालिकन व मन अलैना बिका मुझा सोना महबूब अवागी सूरत में सीरत में अल्लाह जी राज को साने एहसान कयो आहे असा उन जो रब जी बारगाह में शुक्र पिया बजाण व मन अलैना बिका जने साहबन चयो मुझे करीम फरमाया क़ाल अल्लाह तमा के रब जो कसम उन को कसम तो वटे मऊ वाकई तमा मुझे मिलाद ना बैठाओ हां साहब दाजे क़ाल अल्लाह मा जलसना हबीब सांजे को बैठा को जलसो था कयो इल्ला लिज़ाल के उन्हीं ना बैठा के गाल कया है कसम 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 हबीब जो कसम उनके दिलो हाने जने उनी कसम खयो तो मौन फरमायो मौन कसम शो वरतो महबूब सोने की या खबर हुई न पूछा इतरा थी इन करे मुझे सोने करीम साहबन के फरमाया अस्तहलिफकुम तुहमतल लकुम वलाकिन्नहु मा तमा का इन करे कसम न वरतो आजो मुझो तमाम में शकवा तुहमतन जे शक की ताके जेवा लकुम तमाज मुके को शक नाए न को गुमान तमा का गलत गाल करे सकोता इन जे कई मा तमा का कसम खणायो वा फजानी जिब्रीलो फअखबरनी अन्नल्लाह युबाही बिकुल्लिल मलाइकत मिलाद गाना आज ना केला दलील खुली तो सुभान अल्लाह
बाउल फरमा हुजरे में बैठो में जिब्रील आयो हबीब तुजा सहाबी मस्जिद में टोलो के बैठा इन्हने जे लाए रब मुके इनाम दे मोकले बाउल फरमायो मां हुजरे में बैठो जिब्रील आयो अजी बुधाए त हबीब तवां जा सहाबी मस्जिद नबी जे अंगण में बैठा तव्हां जे इनाम खणी आयो वो माता ॿुधाइण हाय वो इनाम केड़ो मौन फरमायो मुअल जिब्रील आयो मुके अखबरनी मुके खबर अन अल्लाह युबाही बिकुल्लिल मलाइकत या खबर दने त मुजा महबूब जेके मुजा सहाबी वेठा ने अवा जो जिक्र छेड़ियो अवा जो शुक्र बजाता ने इन्हन जे लाए अल्लाह रब्बुल इज्जत सबरी मलाइका सागद ने सुभान अल्लाह अब गाल भागा वाली थी या न खुली तो सुभान अल्लाह प्यारा दोस्तों नबाल में इब्ने हजर हैदरी मक्की शाफी रहमतुल्लाह तआला अलैहि पाजी किताब रे अंदर फरमाए तो खुली तो सुभान अल्लाह पाजी किताब के अंदर फरमाए तो हजरत अबू बकर सिद्दीक फरमायो जेको मुझे महबूब सोहणे जे मीलाद में एकड़ो दिरहम खर्च कंदो आ एकड़ो रुपयो दींदो आहे कान रफीकी फिल जन्नत हजरत अबू बकर जेको महबूब जे मीलाद कंदो आहे क्या बजे दी मां सिद्दीक ला कंदो आवाज सुभान अल्लाह सोनो सिद्दीक अकबर भी फरमाए वो सोनो सिद्दीक अकबर और किताब आगे देखो सलाह शरीफ पढ़ो भल्लारी में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह हदीस पाक थोड़ा तवज्जो समझ हजरत अबू बकर हुआ हस्ती हिकड़े दफे अन्ना रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखल अल मस्जिद फी अश्र अल मुहर्रम इंदल उस्तवानत हिजा अबी बकर तही मुहर्रम ए हजरत या पीर अशरो मुहर्रम शरीफ उनमें मुझा करीब मस्जिद नबवी में बिठा है केड़ा भाग सोनो सिद्दीक अकबर में खंबे जे ओडा बिठो महबूब बने हाल हजरत बिलाल अज़ान शुरू फरमाई छा मंजर हुंदो हदीस अल्फाज फक़ाम बिलाल फलम्मा फरग अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह सोनो बिलाल अज़ान दे लाए बीठो अल्लाह अकबर का अज़ान शुरू थे अज़ान दीदे दीदे जरे अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह दे पोतो उन टाइम ते हजरत अबू बकर छा कयो सोने सिद्दीक अकबर छा कयो अल्लाह फकब्बल ज़ुफ़रई इब्हामई व वदअहुमा ऐनई सोने अबू बकर मुझे महबूब दे जदे नालो आयो मोहम्मद उन टाइम ते सोने अबू बकर बिनी हथड़न के चुमे करे अख नसालाए करे पयो कुर्रतु ऐनी बिकया रसूल अल्लाह या रसूल मुझे अखियूं थर थरन जॾहिं तव्हांजो सोनो मुबारक आयो
हज़रत अबू बकर प्यार माई जने अखू चुमे थो जने चुमे फलम्मा फरग बिलाल मिनल अज़ानी जने बिलाल अज़ान कई पूरी कई तवज्जह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला अबू बकर ने फक़ाल मन फअल मिस्ल मा फअलत या अबा बकर ने गफ़रल्लाहु ज़ुनूबहु जने हज़रत सोने बिलाल अज़ान कई पूरी फरमाई सोने सिद्दीक़ अकबर दे मुझा महबूब इला अबी बकर सोने अबू बकर सामू आया तवज्जह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला अबू बकर सोने सिद्दीक़ अकबर ने वेठो आया हज़रत सभी जेके भी सहाबी फिरी आया उनके जो फक़ाल मन फअल मिस्ल मा फअलत या अबा बकर ने ओ सोना सिद्दीक़ अकबर जे को भी तू आंगुर ये अज़ान के टाइम में चुमी दो ए सोना बिलाल ए सोना अबू बकर मन फअल मिस्ल मा फअलत या अबा बकर ने ए सोना अबू बकर मां मोहम्मद फरमाया जेको भी तुंहिंजो वांगुर तुझे मिस्ल न चुमींदो इहो कम कंदो गफ़रल्लाहु ज़ुनूबहु रब करीम ने सजा गुनाह धोई साफ कर छॾींदो शान आहे चो सुभान अल्लाह नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है नाम मोहम्मद कितना मीठा मीठा लगता है लब पे नगमे सल्ले अल्लाह के हाथों में लिए कशकूर के दो महबूब जो रोज़ो हुजे ऐं मुझे ज़बान ते महबूब जो मत सलात हुजे गुंबद ते फिज़ा अॻियां हुजे ऐं मुझे अखियुनि में पानी हुजे मुझे हथ में किस्तो हुजे माण्हू पुछनि ईद का बीठो वो माण्हू ईदन देखो मोहम्मद का मंगता कैसा लगता है खुली जाओ सुभान अल्लाह ये हिकड़ी हदीस ॿुधाई वरी इन में हदीस हिकड़ी भी आहे कहिड़ी मुझे सोने महबूब फरमायो या मुस्नद अल फिरदौस की हदीस आहे जेका हमारे आलो कई मुझे छा टॉपिक को भी ॻाल्हि नाहे चवंदो आहे ये सब दुनिया जो जहाज महबूब जी मोहब्बत लाइ जुड़ियो महबूब जी मोहब्बत में साहबन महबूब लुआब शराइन साहब खणी करे ज़बान था कट अल्लाह अकबर महबूब पाजा जुल्फ मुबारक लाराइन साहब मेड वसियत कर महबूब मुबारक लाराइन साहब पांजे फकुन में ऐं माण्हुनि खे ॿुधाइनि वसियत कनि त जॾहिं असां दुनिया में वञूं त इहा असांजे कफ़न में रख या शायर मोहब्बत या अकीदत मुझे करीम फरमायो मन फ़अल मिस्ल मा फ़अल खलीली बी हदीस है अल्फाज मन फ़अल मिस्ल मा फ़अल खलीली ओ मुझा सोना सिद्दीक़ तुझे मता इमाम बोली सजा सजा आशिक तुझे मता घोर कुर्बान वञन यो अल्लाह दी ज़ात सोने इब्राहिम के खलील सजो आदम अबू बकर के सोने सिद्दीक़ खलील सजो सोना अबू बकर
जेको तो न चविदो मन फअल मिसल मा फअल खलील मुंहिंजा दोस्त जेको तो वांगुरु न चविदो न मौत पर फक़त हलत अलई शफाती उन जे नाम मोहम्मद करीम जी हलाल सर्टिफिकेट मिली वियो छा मिलियो सर्टिफिकेट मिली वियो वो सोनो सिद्दीक फरमाए जेको महबूब जे मिलाद जे अंदर हिक दिरहम खर्च कंदो आहे कान रफीकी फिल जन्नत वो सोने सिद्दीक के सां गॾु जन्नत में दाख़िल थींदो मुंहिंजो साथी हूंदो हज़रत उमर फारूक फरमाए थो हिकिड़े दफ़े हज़रत इमाम हसन आली मकाम डुकंदो आयो छोरीअ में चई तूं असांजो गुलाम सोने उमर फारूक कावड़ न कई हज में विहार कयईं बच्चा ये उमर जी मथी थी जेके वार आहिनि ये तुंहिंजे नाने सोने जा ॾिनल इज़त मिली आहे इज्जत मिली आहे शौकत मिली आहे दबदबो मिली आहे बादशाही मिली आहे चीकू कुछ भी आहे इहो तुंहिंजे नाने जो सदको आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हज़रत उमर फारूक चओ सुभान अल्लाह असांजा मेहमान मोरे खां साईं किबला मज़हर जी ख़ासि खेली ऐं उन जा साथी साईं मंसूर साहब ऐं ॿिया बि दोस्त पहुची चुका आहिनि सभिनी खे गहराई सां खलीका बस इंतज़ार कयो बस ये आखिरी चओ सुभान अल्लाह चवण जो मक़सद इहो आहे महबूब जी ज़ात सां बेइंतहा मोहब्बत बस आखिरी ॻाल्हि तव्हांजे शाद हिकिड़ी ॻाल्हि आखिरी थोरो तवजो सां महबूब जे अचण खां 1000 साल अॻे 450 आलम उन सां गॾु घणा 450 आलम शातब सां गॾु जॾहिं शातब यमनी हुमेरी मदीनतुल मुनव्वरा जे जिते अॻ में यशरब हो उतां लंघियो त कुछ ॾींहं रहिया जॾहिं हलण जी कंहिं आलमनि बादशाह खे जवाबु ॾिनो साईं तव्हां सां घणो हलियाऊं हाणे कोन हल असांखे इजाज़त ॾियो असां हिते रहूं छो था रहो जे साईं इन जे करे पिया रहूं महिरबानी कयो जो असां अॻियनि किताबनि में ॾिठो आहे जंहिं जॻह ते पहुता आहियूं हिते उहो न बि ईंदो जंहिंजे लाइ रब पूरी काइनात जोड़ी महबूब खे रब जोड़े जॾहिं महबूब सां प्यार जूं ॻाल्हियूं कयूं कहिड़ियूं प्यारियूं ॻाल्हियूं कयूं महबूब तोखे पैदा न कयां हान आसमान न ये तारा पैदा न कयां चंद्र पैदा न कयां हा समुंड पैदा न कयां हा ए सोना तोखे पैदा न कयां हा लौला कलमा अज़हर तो रबूबिया मा रब हुजण में ज़ाहिर न कयां हा ए तुंहिंजे सच्ची सुभान अल्लाह उन जो ज़िक्र हर किताब में हलंदो आहे जॾहिं शातब उन्हनि खे चयो छो न पिया हलो साईं इन जे करे न पिया हलो जो हिते जेका मटी आहे इन मां असांखे ख़ुशबू थी अचे पर अहिड़ी त ख़ुशबू थी अचे जीअं असां अतर सिंघंदा आहियूं उन्हनि में अहिड़ी ख़ुशबू न थी अचे असां किताबनि में पढ़ियो आहे जेको आख़िरी पैगंबर ईंदो जिते हिजरत करे मदीने में पहुचंदो ऐं जंहिं जॻह ते रहंदो बुखारी शरीफ जी हदीस आहे मा बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नत जेको उन जे ऐं घर जे विच में ऐं मस्जिद जे विच में हिस्सो हूंदो सारो जन्नत जो हिस्सो हूंदो
खुली तो सुभान अल्लाह शाह तो 4.5 साल मन के चयो जी तव्हां महबूब जे इंतजार में वेहो था त मां यमन वञी छा कंदुमि उतां मिटल घुराए सोन चांदी हिननि खे 4.5 आलम जेके गैर शादीशुदा हुया उनखे शादियूं कराई उनखे घर ठाराए ॾिनई ऐं महबूब जे इंतजार जे लाइ मदीनतुल मुनव्वरा में महबूब जी आमद सां 1000 साल अॻु मंज़िला घर तयार जानो बि मंज़िला हाणे जॾहिं तयार थियो आगे ॿुधायां खत लिखे उन में कसीदो लिखे कंहिं लिखियो आयो अल्लामा बदरुद्दीन ऐनी उम्दतुल कारी शरह बुखारी शरीफ जो शरह हुआ उन कारी साहब लिखियो हुआ उम्दतुल कारी वारे अल्लामा बदरुद्दीन ऐनी फरमाए तो कतब किताबन जॾहिं खत लिखे उन खत जॾहिं उन में कसीदो में हुए तारीफ़ करे जंहिं जाइ ते पूरो थियो आहे थपो हणबो आहे ख़तम ज़हब मससान इनके जे सोन पगारे चोटे मा ठपो हणा साईं सोन सा जो जे इन जे करे जंहिंजे हथनि में खत वेंदो उहे आम हथ न उन्हनि खे रब पंहिंजो हथ सॼो तो सुभान अल्लाह जॾहिं महबूब जेला साहबा इंतजार कयो वेठा मदीने वारा त महबूब जी उते जॾहिं आमद थी हर कमाणो शेर पढ़िया महबूब पंहिंजी ॾाजे जी मुहार शरीफ़ कीअं जो मुंहिंजा सोना महबूब जी ॾाजी जेका आहे जॾहिं हज़रत अबू अयूब अंसारी जे घर जे आॾो वेठी हर हिकु सहाबीअ खे इहो इंतज़ार ॾाजी मुंहिंजे घर हले महबूब मुंहिंजे घर हल अचनि मुंहिंजे घर में इहा ख़ुशी थी वञे अब्दुल जब्बार नाले को शख्स उन ॾाजे खे खुॾो थो पेर सां हाणे उथ नथी उथे वो हज़रत अबू अयूब अंसारी फरमाए तो ये महबूब जी ज़ात आॾो न हुजनि हा तुंहिंजो सिर मां करम करे छॾियां हा तोखे कीअं ज़रूरत थी आहे तूं तो जो महबूब तोॾे हले पर जे मुंहिंजे अङण ते आई आहे त रब जी महिरबानी थी उन खां बाद में हाणे महबूब उन्हीअ जेको बादशाह यमन जो हो शाह तुब यमनी हुमेरी उन खत जेको लिखियो हो हाणे वो नस्ल दर नस्ल अचे जंहिंजे आख़िर किसे में खत पियो हो उन जो नालो अल्लामा ऐनी लिखियो आहे अबू लैला हुयो जीअं वञी नज़र माण्हुनि जे साम्हूं फिरंदी आई उन अबू लैला ते जॾहिं नज़र पई और फरमान अंत अबू लैला तूं अबू लैला आहे के हा के जेको मुंहिंजे लाइ तोखे खत मिलियो उपहार कर हाणे मुंहिंजे तव्हांजो सोन महिमान दावत में साईं मां पाण वरिती हुई बसि इन खां आमद खां अॻु में कुझु ॻाल्हियूं आवाज़ जेका शेयर थियूं इस्तेमाल जे लाइ हाणे भरपूर नारो लगायो नारे तकबीर नारे रिसालत सरकार की आमद मदनी की आमद मक्की की आमद ताहा की आमद जरा जोर से बोलो जरा धीरे बोलो गुलाम है गुलाम है गुलाम है गुलाम है रसूल के गुलाम है गुलामी रसूल में मौत भी कबूल है अल्हम्दुलिल्लाह महफिल जारी सारिया जुम्मे जो सुबह भी महफिल और ये उन्हें का बाद में शाम जो महफिल नात खान जो सोनो नात हुआ साईं जो दोस्त असा जो भी प्री प्यारो साईं वकील अहमद ताहिरी साईं तामी दोस्त के घर में तो मिलाद रखला सुबह इंशाअल्लाह इशा नमाज का बाद में साईं तामी दोस्त जो प्रोग्राम की भी दोस्त आया हो वरी तरह के दावत ॾियूं असां त इहो तरह के चवंदासे ई प्रोग्राम डालो कंदे पर रब तौफीक ॾई न ये पाणी जो वतो बि कंहिंखे सॾे करे घर में इन नियत सां पिया अच त मां महमूद मिलाद कयो आहे हे चणा थी करे खा तो पाणी पी मां चवां तो कहिड़ो अजुर कहिड़ो ख़र्च करण वारे खे थींदो अहिड़ो अजुर रब तोखे ॾींदो छो त इन्नमल अअमालु बिन्नियात नियतुल मुमिन खैरुम मिन अमलिही इंसान जेका नियत कंदो आहे न उन नियत जो ई रब अजुर अता फरमाईंदो आहे बग़ैर के तारीफ़ हिन वक़्त असां नाथ पाणी जे लाइ साईं खे दावत ॾींदासीं जेके परे खां आयल आहिनि ऐं
महबूब जा सनागर शायद चो सुभान अल्लाह पजड़ो दा करे तकरीबन काथे रहो मोर जने असा हालत आओ ना तो साईं वट पहुंचो यार हाल बछड़े असा दे वेठा अल्हम्दुलिल्लाह वहां जो दिल ठरी पहुंचो हिन वक्त बगैर के जेको असो टाइम वेस्ट करे साईं के पास एकड़ो किताब नाम दिला चवंदुसि पर इन में तव्हां सुस्ती न कजो साईं जो भरपूर साथ दियो जी हौसला हिन दा दावरे के नादिया दो साईं असांजे क़िबला नज़र जे ख़ास के जेके उन्हनि जे साथी साईं मुंसुल लॻे त हुअ जने नाथ